का साथी व्यक्ति पसंद पार्टी जा कारकुन साथियों शवाफी भाइयों जीएस जी को तव्हां अॼु असीं शहीद सिंध अल्ताफ़ जिस्कानी जे हिन राजाती मिड़ाके में गॾु थिया आहियूं ऐं सच ॾाढो सच इहा आहे त दिलि जेका आहे अॼु बि करे थी ऐं ॻाल्हाइण ते अॼु बि कंट्रोल न आहे। अल्ताफ़ जिस्कानी ॻोठ लाल फ़कीर बहराणी में जनम वठे थो हिकिड़े ग़रीब ऐं औरत जे घर में ऐं बहादुरी ऐं अरंडाई हू पाण सां गॾु खणी जनम वठे थो। मां गुज़िरियल हफ़्ते जा तक़रीबन 3 या 4 ॾींहं कंडोल यार में रही आयो आहियां ऐं हुनजे उन इंतिहाई वेझे जेको हुन सां 5 क्लास खां वठी यूनिवर्सिटी ताईं गॾु रहियो कुलंदर बख्श बहराणी उन ॿुधायो त अल्ताफ़ जॾहिं 4 सालनि जो हो तब बाद ऐं ॿाराणी ज़िंदगीअ में को ॾींहुं ख़ाली कोन हो जो अल्ताफ़ सां कंहिं जहिड़ो न कयो हुजे या अल्ताफ़ के सां ॿाराणी जेके जहिड़ा हूंदा हुआ उहे न कया हुजनि। ऐं 84 में हू 5 क्लास जो दर्जो पास करे थो। 85 में हू टंडे अलहयार जे गवर्नमेंट प्रोफेशनल हाई स्कूल में 6 क्लास में दाख़िला वठे थो। इहो 85 जो दौर आहे, 85-86 जो दौर आहे। MQM जी रहज़नी आहे ऐं उन काल उहो जीअं त जेको हाई स्कूल आहे उहो को एजुकेशन हो, हेठि हाई स्कूल बिल्डिंग हुई, मथे कॉलेज जी बिल्डिंग हुई ऐं उन हाई स्कूल ते उन कॉलेज ते MQM जे दहशतगर्दनि जो कब्ज़ो हो। ऐं हिन बहादुर ॿार जंहिंजी उन वक़्तु उमिरि मसका 13-14 साल बस हूंदी त उन MQM जे उन रहज़नी खे 6-7 क्लास जी नंढड़ी उमिरि में उन MQM रहज़नी खे हुन उते मुंहुं ॾिनो ऐं पोइ 85-86 खां अल्ताफ़ जिस्कानी उन MQM जी रहज़नी ख़िलाफ़ टंडो अलहयार में विढ़ंदो रहियो ऐं जंहिं MQM जो टंडो अलहयार ते कब्ज़ो हो ऐं जंहिं टंडो अलहयार में सिंधी माण्हुनि खे तहफ़ुज़ कोन हो ऐं टंडो अलहयार जे कॉलेज में सिंधी नियाणियूं ऐं सिंधी शागिर्द जेके हुआ उहे तइलीम प्राप्त कोन सघंदा हुआ। जॾहिं अल्ताफ़ जिस्कानी उन टंडे अलहयार जे हाई स्कूल में दाख़िला वठे थो ऐं पोइ उन्ही कॉलेज में तइलीम हासिल करे थो त उन MQM खे न रुॻो उन कॉलेज ऐं हाई स्कूल मां बेदख़ल करे कमज़ोर ॿार करे थो, पर असां ऐं तव्हांखे असीं तव्हां जा अखि ॾिठा शायदि आहियूं त अल्ताफ़ जिस्कानी MQM जेका सॼे शहर ते कब्ज़ो करे वेठी हुई उनजो गुंडा राज हो, अल्ताफ़ जिस्कानीअ उन MQM खे टंडो अलहयार में सोढ़ो करे छॾियो। ईअं अल्ताफ़ जिस्कानी जो किरदारु जेको आहे इलाही माण्हू उन किरदार खां बेख़बर ऐं ॾुख ऐं तकलीफ़ उन महिल पहुचे थी जॾहिं अल्ताफ़ जिस्कानीअ जे
हाल हयातीअ में माण्हू हुनखे भतेखोर, चंदेखोर, क्रिमिनल ऐं हुनखे मुजरिम साबित करण लाइ ॾींहुं राति हिकु कंदा रहिया।